पाक बहरिया के जंगी बेड़े तारीख़ जो इफ्तिताह। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तुर्किया के नायब सदर और परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गडियल तौर इफ्तिताह कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कहो तो जंगी बेड़ो पाकिस्तान और तुर्किया गॾिजी ठाहियो आहे। पाकिस्तान तुर्किया की सहकार जारी रखण चाहे थो। तुर्किया के नायब सदर जोदत यलमास चयो आहे त पाकिस्तान जो तुर्किया की हुकूमतुनि ऐं अवाम हमेशा हिक ॿिए जो साथ ॾिनो आहे। तुर्किया खिते में हर क़िस्म की दहशतगर्दी की मज़म्मत करे थो। दहशतगर्दी खिते के अमन लाइ ख़तरो आहे। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में आम शहरनि जा केसिस हलाइण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणीअ लाइ फुल कोर्ट जोड़न वारी ॿी दरख़्वास्त बि रद्द करे छॾी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल चयो त कंहिंखे बि पसंदि अचे या न असां पंहिंजो कमु कंदा रहंदासीं। मुल्क में कहिड़ो कानून हलंदो फ़ैसिलो अवाम कंदो। असांजो कमु ठीक हो या ग़लति फ़ैसिलो तारीख़ कंदी। तनक़ीद जी का बि परवाह नाहे। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त आर्मी एक्ट जूं कहिड़ियूं घणियूं शिकूं आम शहरनि ते लागू न आहिनि थींदियूं। सिंध हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त मुल्क में महांगाईअ जो तूफ़ान आहे। सिंध हुकूमत महांगाईअ बावजूद अवाम खे रिलीफ फराहम करे रही आहे। सिंध में अवाम खे सिहत जूं बहितरीन सहूलतूं फराहम कयूं पियूं वञनि। सियासत में मसरूफ़ नाकारी शयुनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जे हिदायतुनि ते 21 लख ॿोॾ मुतासिरनि खे घर ठाहे ॾिना पिया वञनि। तौहीन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई चेयरमैन ते फर्द जुर्म लागू न थी सघियो। 22 अगस्त की नई तारीख़ मुक़रर। वकील शुएब शाहीन पीटीआई चेयरमैन की हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त जमा कराई। इलेक्शन कमीशन के मेंबर इकरामुल्ला चयो आहे त तौहीन के केस में कीअं हाज़िरी खां छूट की दरख़्वास्त मंज़ूर कयूं। अॼु फर्द जुर्म लागू करणो हो। 1 महीने ताईं केस की ॿुधणी मुलतवी करे सघिजे थी। सियासतदाननि खे ई मुल्क खे हलाइणो आहे। इन्हनि खे ई सोचणो आहे। पीटीआई चेयरमैन के तोशाखाना केस में सुप्रीम कोर्ट में तकड़ो रिलीफ न मिलो। दरख़्वास्त ते ॿुधणी हाई कोर्ट के फैसले से मशरूत। जस्टिस याया आफरीदी रिमार्क्स ॾींदे चयो त आला अदालत के जेको रिलीफ ॾियणो हो ॾेई छॾियो। बाक़ी रिलीफ हाई कोर्ट ॾींदी। ॿुधणी 4 अगस्त ताईं मुलतवी। एमक्यूएम वफ़द जे वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर सां गॾु के इलेक्टेड जे अमलदारनि सां मुलाक़ात। कराचीअ में लोड शेडिंग वारे मामले ते ॻाल्हियूं। मुस्तफ़ा कमाल चयो त पाकिस्तान खे कमाई ॾींदड़ शहर बिजलीअ खां महरूम आहे। सूबाई हुकूमत ख़ामोश आहे। के इलेक्टेड जे हिक हथीअ जो तमाशो न थियणु घुरिजे। कराचीअ में के इलेक्ट्रिक खां सवाइ ॿिया ऑप्शन्स बि हुजणु घुरिजनि। शहरनि खे प्रीपेड मीटर लॻाए ॾिना वञनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां नीदरलैंड की सफ़ीर की मुलाक़ात। माहीगिरी वाटर मैनेजमेंट सेक्टर और मौसमियाती तब्दीली के मसलन के हल और पॉलिसी वारे शोबे में सहकार ते ॻाल्हियूं। मुराद अली शाह चयो त नीदरलैंड के सीड़पकारनि लाइ सिंध में फिशरीज़ पानी और ॿियनि शोबनि में मौक़िया मौजूद आहिनि। सीड़पकारी कई वञे। बलूचिस्तान में चौमासी के बरसातुनि तबाही मचाए छड़ी। मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में 14 ॼणा फौत थियण की तस्दीक। पीडीएमए बलूचिस्तान में थियल तबाहीअ जा तफ़सील जारी करे छॾिया। लोरालाई में 3, ज़ोब ऐं नसीराबाद में 2 माण्हू फौत थिया। आवरान, किला सैफुल्ला, गुस्सा, डेरा बुक्ती, पशीन, केच ऐं झलमक्सी में बरसातुनि दौरान हिकु माण्हू हयाती विञाए वेठो। 14 ॼणा ज़ख़्मी। बरसातुनि सबबि सूबे में 332 घर तबाह ऐं 334 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। अमरीकी अदालत अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप ते कैपिटल हिल हमले केस में फर्द जुर्म लागू करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप ते सरकारी कम में रंडक विझण ऐं रियासत खे धोखो ॾियण जो इल्ज़ाम। डोनाल्ड ट्रंप ते 3 भेरो फर्द जुर्म लागू कयो वियो। ट्रंप जो 3 भेरो बि ॾोह मञण खां इनकार।